जीरो खाधे पीते जी शयुनि में इस्तेमाल थींदड़ अहिड़ो मसालो आहे जंहिंजी मदद सां न रुगो खाधनि में खुशबू ऐं ज़ाइको वधाए सघिजे थो, पर उन जा सिहत ते बेहाकारी असर पवंदा आहिनि। पर छा तव्हांखे ख़बर आहे त जीरे जो पाणी बि पी सघिजे थो ऐं उन जा बि सिहत लाइ हैरान कंदड़ फ़ाइदा आहिनि। जीरे में आयरन, एंटीऑक्सीडेंट ऐं एंटी एफ्लामेंट्री ख़ासियतूं मौजूदु आहिनि जेके असांजे जिस्म में थींदड़ कुझु नाकारी तब्दीलियुनि जे लाइ तमामु बहितरीन हुजनि थियूं। जीरे वारो पाणी 8 हफ़्ता लगातार पीअण सां थायराइड जे मसइलनि खे बि ख़तम करे सघिजे थो। इन सां गॾु जीरे जो पाणी औरतुनि जी बीमारियुनि पीसीओएस जे इलाज लाइ बि बहितरीन हूंदो आहे जेको हार्मोन्स जी ख़राबी खे ख़तम करे अहिड़नि मसइलनि खे घटाईंदो आहे। जॾहिं त इहो पाणी मादे में साड़े ऐं सीने जी तेज़ाबियत लाइ बि बहितरीन आहे। न रुगो एतिरो पर जीरे जो पाणी कोलेस्ट्रॉल लेवल घटाइण, ब्लड शुगर कंट्रोल में करण ऐं वज़न घटाइण लाइ बि तमामु घणो फ़ाइदेमंद हूंदो आहे। इहो पाणी हाज़मे वारे निज़ाम खे बहितर करे कब्ज़ी, डायरिया ऐं उल्टीअ जा मसइला बि हल करे थो। जीरे जो थोरी चपटी या अधु चमचे ताईं इस्तेमाल कजे त इहो ब्लड प्रेशर खे नॉर्मल रखण लाइ बि तमामु बहितरीन नुस्ख़ो साबित थींदो आहे। जीरे में मौजूदु विटामिन ई वारियूं ख़ासियतूं एंटी एजिंग असरनि खे रोकनि थियूं, जंहिंजे करे माण्हू तकड़े पोड़ो बि नाहे थींदो। इहे सभु फ़ाइदा माणण जे लाइ थोरे मिक़दार में जीरो पाणीअ जे हिक गिलास में विझी सॼी राति ताईं पुसाए रखो ऐं सुबुह जो उहो पाणी नेराने पी छॾियो।